ॾींहं जो इंसान गुनाह न करे सघंदो आहे। ॾींहं जो इंसान एतिरा गुनाह न करे सघंदो आहे जेतिरा इंसान गुनाह जेको आहे राति जी अंधेरी में कंदो आहे। राति जी अंधेरी में इन जी वजह हिकिड़ी रखियल आहे। राति जी अंधेरी में इंसान इन करे गुनाह कंदो आहे, चोर चोरी टाइम निकिरंदो, चोर चोरीअ लाइ निकिरंदो, राति जे टाइम निकिरंदो। शराब बि अक्सर शराब राति जो पीअंदा, ज़ानी अक्सर ज़िना जेको आहे राति जे टाइम कंदा। छाजे करे? राति जे टाइम अंधेरी हूंदी आहे। राति जे टाइम इन्हनि खे ख़बर आहे त जेकॾहिं ॾींहं जो शराब पीतुमि, जेकॾहिं पी ॾिसंदो मोजड़ आणंदो, जेकॾहिं अगरि वॾे भाउ मूंखे शराब हथ में ॾिठो मूंखे मोजड़ आणंदो। ऐं अहिड़ी तरह चोर जेको आहे उहो चोरी बि राति जो कंदो आहे। ॾींहं जो कतन तौर ते जेको आहे उहो चोरी जी तरफ़ न वेंदो, राति जे टाइम ईंदो। छाजे करे? पूरी राति जे अंदरि सन्नाटो हूंदो आहे, अंधेरी हूंदी आहे। हिन इंसान जी दिलि जे अंदरि इहा ॻाल्हि हिकिड़ी फिट थियल आहे, राति जो कोई बि न आहे ॾिसंदो, राति जो कोई बि न ॾिसंदो, अबो बि न ॾिसंदो। राति जो जेकॾहिं मां शराब पींदो अबो बि न ॾिसंदो। छाजे करे? इन जे करे गुनाह राति जो कंदो आहे जीअं कंहिंखे ख़बर न पवे। मुंहिंजा ॿार दोस्तो, वॾी ग़लति फ़हमी आई आहे, वॾी ग़लति फ़हमी आहे। हिकिड़ो नंढड़ो ॿार हुजे हुनजे आॾो असां गुनाह न करे सघंदासीं। जंहिंजी उमिरि 10 साल हुजे न, तव्हां हुनजे आॾो जेको आहे न, तव्हां हुनजे आॾो शराब बि न पी सघंदव। छाजे करे? इहो जेको आहे फौरी तौरु वञी करे अॿे खे ॿुधाईंदो, ऐं अॿो पोइ छा कंदो? अॿो मुंहिंजी पिटाई कंदो। नंढे ॿार जे आॾो माण्हू जेको आहे ज़िना नथो करे सघे। छाजे करे? इन नंढे ॿार खां डिॼे थो, इन नंढे ॿार खां डरे थो। मतां इहो जेको आहे सुभाणे जेको आहे महलनि जे अंदरि जेको मूंखे बदनाम करे। 10 साल हिकिड़े ॿार जी उमिरि हुजे, हल ठीकु आहे, जेकॾहिं 10 साल छॾियो, अगरि 20 साल वारो को नौजवान हुजे, उनजे आॾो बि कतन तौर ते शराब न पींदो, मतां जेको आहे ॿाहिरनि खे मंझंदि खे ॿुधाए, ज़िना बि न कंदो, मतां जेको आहे वञी करे मुंहिंजे घर में ॻाल्हि हलाए या ॿिए हंधि किथे ॻाल्हि हलाए, मां जेको आहे बदनाम थी वञा। अहिड़ी तरह चोरी बि कंहिंजे आॾो न कंदो। छाजे करे? मतां इहो शख़्स हिकिड़ो ॾिसी करे ऐं मुंहिंजी जेको आहे बदनामी जेको आहे इलाही कनि जे अंदरि करे। मुंहिंजा ॿार दोस्तो, केतिरी वॾी ग़लति फ़हमी आहे असांजी। असां हिकिड़े नंढे ॿार खां डिॼूं था, असां नौजवान 20 साल 25 साल जे नौजवान खां डिॼूं था। अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि छा फरमायो? अल्लाह ताला फरमायो मा यकूनु मिन नजवा सलासतिन। अल्लाह ताला फरमायो जॾहिं बि तव्हां अगरि 3 मर्द पाण में वेठा आहियो, कचहरी कयो था, बेहूदा ॻाल्हियूं कयो था, इल्ला हुआ राबिहुम, चोथो तव्हां सां गॾु तव्हांजो अल्लाह मौजूदु आहे। मतां तव्हां ईअं सम्झो राति जी अंधेरी आहे जेको आहे ज़िना कयूं था, जेकी अल्लाह खे ख़बर न पवंदी। हे अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि फरमायो। अल्लाह ताला फरमायो मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुआ राबिहुम। तव्हां 3 ॼणा आहियो, राति जो शराब था पीओ, तव्हां ईअं था चओ न अबो नथो ॾिसे, तव्हां ईअं था सम्झो न ॿाहिरि नथा ॾिसनि, अम्मा खे ख़बर नथी पवे। अल्लाह ताला फरमायो इल्ला हुआ राबिहुम, तव्हां सां चोथों तव्हांजो रब इन टाइम मौजूदु आहे, तव्हांजी हरकतुनि खे ॾिसे थो। अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं मथे हुजो, जेकॾहिं 5 ॼणा दोस्त हुयो राति जो शराब पीओ था, अल्लाह ताला फरमायो वला खमसतिन इल्ला हुआ सादिसुहुम, 6 तव्हां सां गॾु तव्हांजो अल्लाह मौजूदु आहे। चोरी कयो था, ज़िना कयो था, शराब पियो था, क़तल कयो था, जेको कमु कयो था न, 5 ॼणा आहियो, वला खमसतिन इल्ला हुआ सादिसुहुम, 5 ॼणा आहियो, 6 तव्हां सां गॾु अल्लाह जेको आहे मौजूदु आहे। वला अदना, अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं घटि हुयो सफ़ा, जेकॾहिं सफ़ा घटि हुयो त बि इन घटि जे अंदरि तव्हांजो अल्लाह मौजूदु आहे। वला अक्सर, जेकॾहिं ज़्यादा आहियो, अल्लाह ताला फरमायो तमामु घणी तव्हांजी तादाद आहे, तव्हां सां 20-30 जेको आहे दोस्त गॾु आहिनि, तव्हां राति जो जेको हिकिड़ी महफ़िल सजाई आहे, शराब पियो था, अल्लाह ताला फरमायो तव्हां सां गॾु मां अल्लाह मौजूदु आहियां।